कल्चर असांजो जेको आहे हिकिड़ो क़दीमी कल्चर आहे जेका सॼी दुनिया में ख़बर ॻाल्हि आहे, इन मां को शक कोन्हे। असां केतिरा क़दीमी माण्हू आहियूं, इन में को शक कोन्हे। त मुंहिंजी रैली जो मक़सदु इहो आहे त असांजी जेका सिंध जी औरत आहे उहा कंहिं बि शइ में कंहिं खां जज़्बे में घटि कोन्हे। काफ़ी हैदराबाद में आया, नवाबशाह में आया, काफ़ी माण्हू आहिनि असांजी रैली में। अजरक असांजी जेकी आहे शॉल तव्हां ॾिसो था, इहा असांजी पहचान आहे सिंध जी। त असां पंहिंजे कल्चर खे मल्हाइण लाइ शॉल पाईंदा आहियूं, ज़रूरी आहे असांखे शॉल पाइण लाइ। केटियन जेको आहे, मां मुंहिंजी जान आहे केटियन, मां इहो थी चवणु चाहियां। बसि जाम सुठो लॻी रहियो आहे। ऐं असांजो जेके भाइर आहिनि, भेनरूं आहिनि, जेके अजरक पाए पटका पाए हिते रैली कढी रहिया आहिनि, सिंध लाइ बिल्कुलु असां जान बि न ॾींदासीं, क़ुर्बान थींदासीं, छोकी असांजी सिंध आहे, असांजी अमड़ आहे। ऐं असांखे जाम सुठो लॻी रहियो आहे। जेका हीअ सकाफ़ती डे हर साल मल्हायो वञे ऐं जेको आहे इन सां इंसानु जेको आहे ख़ुशि थींदो आहे, इंसानु जेको ॿाहिरि वेंदो आहे, एंटरटेनमेंट थींदी आहे। जाम सुठो लॻी रहियो आहे। माशाल्लाह इलाही सुठो पियो लॻे असांखे। सिंधी कल्चर डे हुयो ऐं असां चऊं था असां सभु असांजो भेनरूं मावरूं अचनि कि उहे भी असां सां ये कल्चर डे मनाएं। जी सिंध कल्चर डे आज जो हम लोग मना रहे हैं, इसमें सीरियसली अब तक बहुत सक्सेसफुल रही और आगे भी हम होपफुली और सक्सेसफुल रहेगी। और हम लोग चाहते हैं कि सिंध हमारा हर चीज़ में आगे रहे। सिंध हमारा है, कराची हमारा है। जी सिंध। असां सभिनीनि जो गॾु थियण जो मक़सदु बस हिकिड़ो ई आहे त असां पंहिंजे सिंधी कल्चर खे ऐं ईअं पंहिंजी अजरक टोपी खे हमेशह पाण सां गॾु रखणु था चाहियूं। भले असां जिथे बि हुजूं, कीअं बि हुजूं, असांजो कल्चर असां सां गॾु हूंदो आहे ऐं ईअं ई असां पंहिंजे कल्चर खे हमेशह मल्हाईंदा रहंदासीं। ॾाढो मज़ो आयो ऐं मतिलबु अहिड़ा इवेंट हर साल थियणु घुरिजनि। जी सबका पहिरीं मां KTN जी तमामु टीम खे मुबारक ॾींदसि ऐं महिरबानी जो तव्हां असांखे हर वक़्तु जेको आहे सो सुञाणियो था ऐं ॿियो असांजी तरफ़ अचो था, असांखां व्यूज़ वठो था। सेकेंड मां अक्सा खे मुबारक ॾींदसि त इन्हनि औरतुनि जी एॾी भली रैली कढी आहे, हिकिड़ो यूनिटी जो मैसेज ॾिनो आहे। ओवरऑल सिंध ऐं पाकिस्तान लाइ जिते जिते कल्चर डे मल्हायो थो वञे त असांखे असांजे कल्चर सां तमामु घणी मोहब्बत है। कल्चर डे अपनी सकाफत को हम बयान करें। हम सिंध में रहते हैं, इसलिए हम सिंधी डे मना रहे हैं। हम हैदराबाद से ख़ास तौर पे आए हुए हैं। यहाँ पे आके बहुत अच्छा लगा। मैंने फर्स्ट टाइम ये रैली ज्वाइन की है, लेकिन यहाँ आके जो भी सिंधी सकाफत है, ट्रेडिशंस है, कल्चर है, वो हमें पता चलता है यहाँ पर आके। और यहाँ हर तरह के लैंग्वेजेस के लोग आए हुए हैं और बहुत इंजॉय हम कर रहे हैं। एक अच्छा मैसेज जाता है पाकिस्तान की तरफ से, अवाम की तरफ से, स्पेशली सिंध के अवाम की तरफ से। हैप्पी कल्चर डे। अॼु असांजो कल्चर आहे हुनखे असां सेलिब्रेट कयूं था ऐं छोकिरियूं स्पेशली असांजे सिंध जी जेको छोकिरियूं न्याणियूं आहिनि उन्हनि जे लाइ इलाही प्राउड आहे जेको असांजी जनरेशन अॻियां थी वधे ऐं असांजो कल्चर कंटिन्यू थो थिए। 2009 खां स्टार्ट आहे, अलहमदिल्ला असां सेलिब्रेट कयूं था। लेकिन हे डे लास्ट ईयर ऐं हे डे असां एतिरो प्राउड था फील कयूं कि असां छोकिरियूं बि कुझु करे सघूं था। त मां चाहियां थी कि जंहिंजे घर में न्याणियूं आहिनि उन्हनि खे क़ैद न कयो, हुननि खे थोरी आज़ादी ॾियो ऐं पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे सिंध खे अॻियां वधायो।